आज़मायो मूं ॾिठो तुंहिंजो प्यार वो समझी न सघियो साधक ली राय मोचे अणे थियो आई बेज़ार वो तुंहिंजो पैसनि ते आ प्यार सच लिखियो मोहम्मद शरीफ राय में अल्लाह। इन कलाम जो शायर सादक अली रायमू उठ बेराड़ी जो विठला कलाम ले फरमाइशा समंद ख्याड़ी खां अजीजला नजर आमंद डांबारियो खां गुलाम नबी गोठ खीमी जे पार खां। प्यारा दोस्तों अली अकबर इन तव्हां जे साम्हूं हिन केसट जा सिलेक्शन मास्टर थर धरती जा सुरीला शायर मोहम्मद शरीफ रायमू गोठ हडल जो विठला ऐं वफा गनी रायमू पबे जे पार जो विठला ऐं तावन कयो आ शौकत समेजो गोठ ईसब जे पार जो वेठला ऐं ही केसट कयां पियो जंहिंजे हवाले सां जब्बार अली समेजो मुंहिंजो शागिर्द ही सभु दोस्त जेके भी सिलेक्शन मास्टर जिन्हनि जा नाला ॿुधायासीं ही मुंहिंजा जानी हिननि जी पहिरीं रिकॉर्डिंग आहे इंशाल्लाह सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी। कंपनी में साम्हूं वेठा आहिनि। ओ मोहब्बत ॾेई मूं आज़मायो पोइ बि मिठाला मूं सां निभायो वो तुंहिंजो पैसनि ते आ प्यार तूं मतलब जो वहीं यार तुंहिंजो पैसनि ते आ प्यार तूं मतलब जो वहीं यार मोहब्बत ॾेई मूं आज़मायो पोइ बि मिठाला मूं सां निभायो तुंहिंजो पैसनि ते आ प्यार तूं मतलब जो वहीं यार तुंहिंजो पैसनि ते आ प्यार तूं मतलब जो वहीं यार। पैसनि ते आ प्यार